अस्सलामुअलैकुम। बंभोर जा आसार कराची खां ओभर पासे 35 मील परे ठट्टो ज़िले में अरबी समुंड जे खलीज घारो जे ॾाखणे किनारे सिंधु नदीअ जे हिकु क़दीम शाख जे किनारे तालके मीरपुर साकुरो में मौजूदु आहिनि। हीउ खंडर घारो शहर खां 5 किलोमीटर परे हिकु नंढड़े पहाड़ी सिलसिले जे ख़ात्मे ते शुरू थींदे ज़मीन जे हिकु अहिड़े महदूद एराज़ीअ ते मौजूदु आहिनि जेका अॻिते समुंड ताईं हली वञे थी। हीउ उन अज़ीम शान शहर जा तबाह आसार आहिनि जंहिंजी सिंधी बाशिंदनि 8वीं सदी ईस्वी में अरबी हमलावरनि खे मुसलसल शिकस्तूं ॾेई पोइ ते भॼण ते मजबूर कयो हो। बंभोर हिकु साहिली शहर हूंदो हो जंहिंजे बंदरगाह पंहिंजे दौर में यकीनन मसरूफ़ तरीन रही हूंदी, पर हाणे हिते भितियुनि ऐं घरनि जे फिटियल घसियल ऐं डथल बुनियादनि खां सवाइ कुझु नाहे बचियो। बंभोर जे ब्राह्मण राजा जी धीअ मुतलिक़ सिंध जे रोमानवी दास्तान ससुई पुनूअ जे किसे जो मर्कज़ बि हीउ शहर ई बंभोर आहे, छो त अहमद नाले इहो धोबी जंहिं ससुअ खे पालियो हो हितां जो रहवासी हूंदो हुयो। पुनूअ जेको हिकु केच मकरान जो बलोच शहज़ादो हुयो, तंहिं लाइ बलोच क़ौम जे माण्हुनि ससीअ सां पुनूअ जी मुहबत जी निस्बत तौरु मरीअ वारे पहाड़ी सिलसिले जी हिकु चोटीअ जो नालो बि बंभोर रखियो आहे। रवायत आहे त अरमा बेल जी सरज़मीन हिन रुमानी जोड़े खे हंज में ओतियो हो। सिंध जे हर शहर वांगुरु बंभोर मुतलिक़ बि बेशुमार तारीख़ी किताबनि में उहा अफ़सानवी कथा मशहूरु आहे त हीउ शहर पंहिंजे हक़ुम जे कारे गुनाहनि बदौलत हिकु ई राति में तबाह थी वियो हो ऐं उर्वड़ ऐं मोहन जे दड़े वांगुरु हिते बि उन गुनाहगार हाकुम जो नालो दिलेर राय वरितो वियो आहे। 12वीं सदीअ में सिंधु दरिया हितां खां पंहिंजो रुख़ तब्दील कयो हो। उन लाइ माहिरनि जो ख़्यालु आहे त उन दौरान बंभोर जी तबाही शुरू थी हूंदी, छो त दरियाई गुज़रगाह हुजण सबबि उन जूं साहिली तिजारती सरगर्मियूं ख़तमु थी वयूं हूंदियूं। शहर जे खंडरनि जी खोटाई दौरान मिलंदड़ इंसानी ढांचा हेॾा होॾा बेतरतीबीअ सां पखिड़ियल मिलनि था। ईअं लॻे थो त ॼण हिते का ओचिती खाना जंगी या हंगामो थियो हूंदो। कुझु ढांचनि जी खोपड़ियुनि में त तीर बि टिपियल मिलिया आहिनि। शहर जे अक्सर हिसनि में खाक कोयले ऐं सड़ियल शयुनि जा ढेर पियल मिलिया आहिनि, जंहिंसां लॻे थो त मुमकिन आहे कंहिं ख़ारिजी हमलावरनि शहर में बाहि लॻाए छॾी हुजे। कुझु तारीख़दाननि जो ख़्यालु आहे त जलालुद्दीन ख्वारिज़म 13वीं सदी ईस्वीअ में सिंध ते हमिलो करे उन जे केतिरनि ई इलाइक़नि खे ताराज करे छॾियो हो। थी सघे थो त बंभोर बि उन्हनि शहरनि मां हिकु हुजे। एलेक्जेंडर किंगहम जी राय आहे त देबल 1256 ईस्वी में तबाह थी चुको हुयो। हिते देबल सां संदसि मतिलबु बंभोर आहे। उन बयान सां हीउ साबित थिए थो त जलालुद्दीन ख्वारिज़म जे 1221 ईस्वी में कयल हमले ऐं 1333 ईस्वी में इब्न बतूता जे सिंध में अचण ताईं हीउ शहर तबाह ऐं वीरान थी चुको हुयो। जेकॾहिं इहो बयानु तस्लीम कयो वञे त हिकु नई हक़ीक़त साम्हूं अचे थी त इब्न बतूता ही बंदरगाह उन वक़्तु ॾिठी हुई जंहिं मुतलिक़ हिन पंहिंजे सफ़रनामे में लिखियो आहे त हीउ सिंध जी हिकु मसरूफ़ तरीन बंदरगाह तौर ते उभरी रही आहे। उहो लाज़मी तौर ते बंभोर नाहे जीअं त कुझु मोरख ईअं सम्झंदा आहिनि, बल्कि लाहिरी बंदर हूंदो। हीउ ख़्यालु बि ख़ारिज अज़म कान कोन आहे त मुख़्तलिफ़ दौरनि में आबाद थी बर्बाद हुजण जो फ़लसफ़ो हिन शहर जे तारीख़ में बि शामिलु हुजे। इहो बि थी सघे थो त मोहम्मद बिन क़ासिम जंहिं देबल खे तबाह कयो हो उनखे माण्हुनि वरी आबाद कयो ऐं थी सघे थो उन नए शहर जो नालो बंभोर रखी छॾियो हुजे, जंहिंखां पोइ उनखे जलालुद्दीन ख्वारिज़म ताराज कयो हूंदो। इहो बि थी सघे थो त शहरी ज़िंदगी जे आख़िरी वक़्तनि में हिते अहिड़ी का सियासी ऐं समाजी बदनज़मी पखेड़ी हूंदी जंहिंजो सबबु ख़ारिजी हमिलो या सिंधु नदीअ जो रुख़ बदिलजण बि थी सघे थो, जंहिं सबबु हीअ वसी साहिली शहर तबाह ऐं बर्बाद थी वियो। ऐं कुझु अरसे खां पोइ उन जे सड़ियल कख मां हिकु नंढे ॻोठ जनमु वरितो, पर पंहिंजे बंदरगाह जी वीरानी सबबु आहिस्ते आहिस्ते इहो बि नापेद थी वियो ऐं अहिड़ी रीति सदियुनि जी रवानी जे वारिस शहर जी शादी तौरु हीउ वीरान खंडर बाक़ी रहिजी विया। त इंशाअल्लाह उमेद आहे त जो मुख़्तसर ऐं तारीख़ी वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे लाइक कयो, असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।